जहान ऐं पूरी दुनिया जा आलम इस्लाम जा मुसलमान एक ॿिए जा भाइर आहिनि। ऐं रब्बुल जलाल कुरान मजीद में आयत मुबारका में इन जे लाइ बयान फरमायो वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ त रब्बुल जलाल जेको रस्तो तव्हांखे ॾेखारियो आहे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बारकात जो हकीकी माना में कामयाबी वारो रस्तो जेको आहे जे रस्ते ते अंबियाए किराम रिज़वानुल्लाहि तआला अन्हुम अजमईन आया, जे रस्ते जे मथां पूरी जिंदगी खुद आका इनामदार गरीबन जे गमखार यतीमन जे यार अड़न जे आधार हज़रत मोहम्मद मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी जिंदगी तबलीग फरमाई। जे रस्ते जे मथां खुद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलन जी सहाबाए किराम के तलकीन फरमाई। पूरी जिंदगी पाण करीबन तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं सिर्फ इन जे लाइ जो कामयाब रस्ते जे मथां मज़बूती सां हली सघिजे ऐं जे रस्ते ते क़ाइम थियण जे लाइ जे रस्सीअ खे मज़बूती सां पकड़ण जे लाइ रब्बे ज़ुल्जलाल हुकुम फरमायो आहे त उन खां मुसलमान नावाकिफ़ न थिए त उहा हक़ीक़त में जंहिंजे लाइ रब्बे ज़ुल्जलाल फरमायो उन रस्सीअ खे मज़बूती सां पकड़ियो, उन रस्सीअ खां जुदा न थियो। उहा अल्लाह जे प्यारे हबीब जी शरीयत मुतहरा आहे जेका रब्बे ज़ुल्जलाल प्यारे पैगंबर इस्लाम जे मथां नाज़िल फरमाई ऐं जंहिं रस्ते ते संदसि जा सहाबा किराम हलिया ऐं पूरी जिंदगी सहाबा किराम पंहिंजी वक़्फ़ करे छॾी उन रस्सीअ खे मज़बूतीअ सां पकड़ण जो अल्लाह तबारक व तआला हुकुम ॾिनो आहे। जेको भी मुसलमान उन रस्सीअ खां परे थींदो, उन रस्ते खां जुदा थींदो जे रस्ते ते खुद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी जिंदगी तबलीग कई, जे रस्ते खे न छॾण जे लाइ जे रस्सीअ खे मज़बूत पकड़ण जे लाइ पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी जिंदगी तबलीग कई। पाण करीमन खे मक्को छॾणो पियो, पाण करीमन मक्को छॾियो पर उहो रस्तो ऐं रसो न छॾियो जंहिंजे लाइ रब्बे ज़ुल्जलाल फरमायो त इन रस्सीअ खे मज़बूती सां पकड़ियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुफ़ारे मशरिकन जा मक्के जे काफ़िरनि जे अज़ाब खे तकलीफ़ुनि खे बर्दाश्त कंदा रहिया पर उन रस्सीअ खे न छॾियाऊं जो रब्बे ज़ुल्जलाल फरमायो इहा वाहिद रस्ती जंहिंजे लाइ रब फरमायो त इन खे मज़बूती सां पकड़ियो ऐं टोला टोला न थियो, जुदा जुदा न थियो। पाण करीम ऐं संदसि जा सहाबा पूरी जिंदगी उन रब्बे ज़ुल्जलाल जी फरमा बरदारी कंदे उन अल्लाह जी रस्सीअ खे मज़बूती सां पकड़ियो। अल्लाह जे प्यारे हबीब उन रस्सीअ खे मज़बूती सां पकड़ियो, मुसलमाननि जो इत्तिहाद कायम रहियो। अल्लाह जे रसूल उन रस्सीअ खे मज़बूती सां पकड़ियो, सहाबा किराम उन रस्सीअ खे मज़बूती सां पकड़ियो, उन खां इंच बि हेॾे होॾे न थिया तॾहिं त कैसर किसरा फतह थियो। अल्लाह जे रसूल संदसि जे सहाबनि उन रस्सीअ खे मज़बूती सां पकड़ियो तॾहिं त बदर में कामयाबी मिली। अल्लाह जे रसूल ऐं उन जे सहाबनि आल बैत उन रस्सीअ खे मज़बूती सां पकड़ियो तॾहिं त उहद में, खंदक में, हुनैन में, अहज़ाब में, यरमूक में, तबूक में मुसलमान फातिह थिया जो उन्हनि अल्लाह जी रस्सीअ खे मज़बूती सां पकड़ियो, जो उन्हनि रब्बे ज़ुल्जलाल जे ॾसल तरीक़े सां हलिया, हेॾा होॾा न थिया, कुफ्र जी चालनि में न आया, यहूदी जी चालबाज़ी में न आया, मुशरिकन जी चालबाज़ी में न आया, अबू जहल अबू लहब जी चालबाज़ी में न आया, उतबे ऐं शैबे जी चालबाज़ी में न आया। उन्हनि अल्लाह जी रस्सीअ खे मज़बूती सां पकड़ियो
उन कीमत खे चुकाइणो पियो, जान ॾियणी पई, माल ॾियणो पियो, औलाद कुर्बान करणी पई, पर इमाम हुसैन करबला जे अंदर ज़ालिम जे आॾो सर न झुकायो, इन जे लाइ न झुकायो जो उन इमाम हुसैन पंहिंजे बच्चनि जी कुर्बानी क़बूल कई, पर उन रसीअ खे छॾणु पसंदि न कयो, जंहिंजे लाइ रब फरमायो वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन। ॾाढा जो सुभान अल्लाह, वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन। अल्लाह तो फरमाए उन रसीअ खे मज़बूती सां पकड़ियो, जुदा जुदा न थियो। वला तफरक़ू जो मतिलब आहे मुसलमानों पंहिंजो पाण में नफ़े न फैलायो, मुसलमानों जुदा जुदा न थियो, टोला टोला न थियो, फिरकेवारियत न फैलायो। मुसलमानों तव्हांजो मद्दे मुक़ाबिल यहूदी आहे, तव्हांजो मद्दे मुक़ाबिल ईसाई आहे, तव्हांजो मद्दे मुक़ाबिल काफ़िर आहे, तव्हांजो मद्दे मुक़ाबिल मुशरिक आहे। तव्हांजो कमु आहे हिकु मुत्तहिद क़ौम थी बणिजो, हिकु मुत्तहिद अक़वाम थी बणिजो, हिकु मुत्तहिद मुसलमान थी बणिजो, हिकु पहाड़ मज़बूत चट्टान थी बणिजो। जो के तूफ़ान जे लोॾे ते तव्हां जुदा जुदा न थियो, के तूफ़ान जी लहर ते, के ज़िलज़िले में अहिड़ा मज़बूत पहाड़ बणिजो जो कंहिं ज़िलज़िले में जुदा जुदा न थियो, जो काफ़िर तव्हां ते हमलो न करे, जो यहूदी तव्हां ते हमलो न करे, जो ईसाई तव्हांजे मथां हमलो न करे, जो गैर मुस्लिम तव्हांजे घरनि में न घिरे, जो काफ़िर तव्हां ते हमलो न करे, जो तव्हांजा वार वार करे, जो काफ़िर तव्हांजे बच्चनि खे ज़िबा न करे, जो यहूदी तव्हांजे मथां बमबारी न करे, जो यहूदी गैर मुस्लिम फ़लस्तीन जे मथां बमबारी न करे, लिबिया लबनान ते हमला न करे। अरे मुसलमानों यमन जे मथां अमेरिका इसराइल हमलो न करे। रब फरमायो वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन। मुसलमानों मजबूत थियो। अञा बि ॻाल्हि सम्झ में न आई तव्हां मुसलमान टोला टोला न थियो। मुसलमानों हिक ॿिए जा ऐब न कढो, मुसलमानों हिक ॿिए जी ऐब जोई गिला न कयो। ऐं मुसलमानों एतिरो पंहिंजो पाण खे मज़बूत कयो जो तव्हांखे लहर ऐं लोॾो न हुजे, पोइ दुनिया में अची करे रब न फरमायो टोला टोला न थियो, फिरकेवारियत न फैलायो, पंहिंजो पाण खे कमज़ोर न कयो, यहूदियुनि जा दोस्त न थियो, मुशरिकनि जा दोस्त न थियो, काफ़िरनि जा दोस्त न थियो, ईसाइनि जा दोस्त न थियो, गुमराह टोले वारनि सां लाचालगी जो इज़हार कयो। पर अफ़सोस जो अॼु मुसलमान उन रस्ते खे विसारे वेही वियो, जो अफ़सोस जंहिंजे लाइ ख़ुदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल मुमिन लिल मुमिन कल बुनियान यशुद्दु बअदुहु बअदन अशद्द असाबिहु। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो बेशक मुमिन मुमिन जे लाइ हिकु मज़बूत दीवार जे मिसल जेके सिरूं बाल सिरूं हिक ॿिए सां मिली करे हिकु मज़बूत दीवार बनाईंदियूं आहिनि। बाल सरिया मिली करे हिकु मज़बूत जो बुनियाद ॿुधो वेंदो आहे। बाल जॾहिं जुदा जुदा हूंदा आहिनि, टुकड़ियूं जुदा जुदा हूंदियूं आहिनि त उहे कंहिं बि कम जूं न हूंदियूं आहिनि। जॾहिं उहे सिरूं गॾिजी करे हिकु दीवार सां सीमेंट सां रेती बदली क्रेश सां जॾहिं ॿधी वञे ऐं उहा हिकु मज़बूत दीवार बणिजी वेंदी आहे, पोइ केतिरा बि तूफ़ान ऐं लहर ऐं लोॾा अचनि त पोइ उन मज़बूत दीवार खे को बि लहर ऐं लोॾो न हूंदो। त प्यारे हबीब फरमायो उन मज़बूत दीवार वांगुरु बणिजी वञो। पाण करीबन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी पंहिंजा ॿई हथ मुबारक मिलाए करे ॾेखारिया, ही आंगुरियूं मिलाए करे ॾेखारियो। पाण करीबन फरमायो ही जीअं ॿई हथ ॿई आंगुरियूं मज़बूत आहिनि, हिननि ॿिनि हथनि खे केरु लोॾे नथो सघे। अल्लाह जे प्यारे हबीब फरमायो जॾहिं मुसलमान पाण में मुत्तहिद थींदा, मुसलमान पाण में इत्तिफ़ाक़ कंदा त पोइ उन्हनि खे केरु बि लोॾे नथो सघे। हाणे हाल इहो आहे जो मुसलमान अल मुस्लिम अखुल मुस्लिम, पाण करीबन फरमायो त मुसलमान मुसलमान जो भाउ,
जॾहिं पूरे जिस्म जो ताल्लुक एक ॿिए सां जुड़ियल, हथनि जो ताल्लुक जिस्म सां जुड़ियल, अखियुनि जो ताल्लुक जिस्म सां जुड़ियल, नक जो ताल्लुक वात जो, मथे जो, वारनि जो, पेरनि जो ताल्लुक जिस्म सां जुड़ियल आहे। हाणे हिकु जिस्म मज़मून आड़ बनियल आहे, हिननि खे लहर न लोटियो आहे, पर जिस्म खे किथे बि तकलीफ़ पहुचंदी आहे, पेर में सूर थींदो आहे त अखि मां ॻोढ़ा वहंदा आहिनि, पेट में तकलीफ़ थींदी आहे त अखि में ॻोढ़ा वहंदा आहिनि, हथ खे तकलीफ़ थींदी आहे त रोज़ी अखि आहे। जिस्म जे कंहिं बि हिसे में तकलीफ़ थिए त रोईंदी अखि आहे, जो उन अखि जो जिस्म सां हिकु मज़बूत ताल्लुक़ आहे। त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुसलमान खे किथे बि तकलीफ़ पहुचे, दुनिया के कंहिं बि कोने में कंहिं बि मुसलमान खे तकलीफ़ पहुचे त जेको मुसलमान जो भाउ हूंदो, हक़ीक़त में उन मुसलमान खे तकलीफ़ पहुचंदी है। इहा तकलीफ़ जेकॾहिं लिबिया जे अंदर के मुसलमान खे यहूदी तकलीफ़ पहुचाए, तो जेकॾहिं पाकिस्तान में रहंदड़ हक़ीक़त में मोमिन आहे, हक़ीक़त में मुस्लिम आहे, त तकलीफ़ हुनखे पहुचंदी। मोमिन मोमिन जो भाउ आहे, मोमिन मोमिन जी तकलीफ़ खे बर्दाश्त न कंदो आहे। दुनिया जे कंहिं बि कोने में, यमन में तकलीफ़ पहुचे त हिंदुस्तान जे मुसलमान जेकॾहिं मुसलमान हूंदो त उनखे तकलीफ़ पहुचंदी। जेकॾहिं उहा तकलीफ़ फ़लस्तीन जे कंहिं बचे खे मुसलमान खे तकलीफ़ पहुचे त पूरी दुनिया जे मुसलमाननि खे जेकॾहिं वाकई हक़ीक़त में उहे मुसलमान हूंदा त उन्हनि खे बि तकलीफ़ पहुचंदी। पर दुनिया साबित करे ॾेखारियो, दुनिया जे 52 इस्लामी मुमालिक इहो साबित करे ॾेखारियो त फ़लस्तीन जे मथां पूरी दुनिया जो कुफर गॾिजी करे बमबारी कई। 2 साल गुज़री विया, हर तरह जा मिसाइल हलिया, बम हलिया, गोलियूं हलियूं, हथियार हलिया, पूरी दुनिया जे कुंड कुड़छ में कंहिं बि मुसलमान खे तकलीफ़ न पहुची। जेकॾहिं कंहिं मुसलमान खे तकलीफ़ पहुचे हा त ख़ुदा जो कसम आहे उन फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमान जे लाइ पाकिस्तान जे मुसलमान खे तकलीफ़ पहुचे हा, पाकिस्तान जे जनरल खे तकलीफ़ पहुचे हा, जेकॾहिं पाकिस्तान जे वज़ीर आज़म सदर खे तकलीफ़ पहुचे हा त पहिरियां अबाबील मिसाइल इसराइल में हुजे हा, पहिरियां गोली मिसाइल इसराइल में हुजे हा। पर साबित थियो पूरी दुनिया जा मुसलमान हुक्मरान मुसलमान न आहिनि, मुसलमान भाउ जी तकलीफ़ में बराबर जा शरीक न आहिनि, उहे रसूलुल्लाह जे तरीक़े ते हलण वारा न आहिनि। जो पाण करीम मके खे छॾिणो पियो तकलीफ़ जे करे, सहाबा जे मथां तकलीफ़ आयो, पाण करीमन मको छॾियो जो जिहाद जो हुकुम न थियो। जेकॾहिं जिहाद जो हुकुम थिए हा, रसूलुल्लाह ख़ुदि जिहाद उन वक़्तु कनि हा। रसूलुल्लाह जन फरमायो और मुंहिंजा प्यारा साहिबियो, जॾहिं साहिबी अर्ज़ कनि पिया या रसूलल्लाह असांखे तकलीफ़ ॾिनी थी वञे, असांखे रेती बदरी जे मथां मके जा मुशरिक लेटाइनि था, असांखे तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾियनि था, असांखे पाणी नथो ॾिनो वञे, असांखे खुराक नथी ॾिनी वञे। पाण करीमन खे हिजरत जो हुकुम थियो, पाण करीमन हिजरत कई। पर जॾहिं पाण करीमन खे मदीने में जिहाद जो हुकुम आयो, तो जॾहिं मके जा मुशरिक काफ़िर पंहिंजे गुरूर सां तकब्बुर सां उहे आया जंग विढ़ण जे लाइ, अबू जहल, अबू लहब, उतबो शैबो जे गुरूर ऐं तकब्बुर सां मदीने में आया, पाण करीमन खे जिहाद जो हुकुम मिली चुको हो। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिहाद जो ऐलान